अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश करियूं था ख़बरुनि जी दुनिया। 16 सितंबर 2025 हंगारे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारियूं। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। पेंशन ख़त्म करण समेत मुख़्तलिफ़ तरमीमनि ख़िलाफ़ सिंध जा सरकारी मुलाज़िम सरापा एहतिजाज। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस पारां हैदराबाद में एहतिजाजी रैली, हज़ारे मुलाज़िम शरीक। SUP सरबराह सैयद जलाल महमूद शाह जी सालगिरह मल्हाई वई। मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं मुनक़िद, केक पिणु कटिया विया। तौहीन जे इल्ज़ाम हेठि बेदर्दी सां क़त्ल कयल शहीद शाहनवाज़ कुंभर जी अॼु वरसी। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां शहीद जी शहादत जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। जामशोरे में पुलिस जो पोरियत मथां बेरहमाणो तशदुद, बेहोशी वारी हालत में इस्पताल मुंतक़िल। क़ौमी अवामी तहरीक पारां आम वाहिपे जे शयुनि जा अघ घटाइण जो मुतालबो। नामियारे अदीब दानिश्वर मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी जी वरसी मल्हाई वई। हैदराबाद ऐं मेहड़ में तक़रीब मुनक़िद। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। पेंशन ख़त्म करण समेत मुख़्तलिफ़ मुलाज़िम दुश्मन क़दमनि ख़िलाफ़ सिंध जा सरकारी मुलाज़िम सरापा एहतिजाज बणियल आहिनि। सॼी सिंध में एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त सिंध एम्प्लॉइज़ अलायंस पारां पिणु एहतिजाजी तहरीक हलाई पई वञे। काल्ह एहतिजाजी तहरीक जे सिलसिले में मीरपुर ख़ासि में एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो, जंहिंमें हज़ारे सरकारी मुलाज़िमनि शिरकत कई, जॾहिं त एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी हाजी अशरफ ख़ासकली ऐं ॿिया करे रहिया हुआ। समूरी सिंध जियां सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते यंग टीचर्स अलायंस ज़िले थरपारकर मां सवें उस्तादनि, क्लार्कनि, लेडी हेल्थ वर्करनि ऐं औरतनि शिरकत कई। मीरपुर ख़ासि प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंखे ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त सिंध हुकूमत सरकारी मुलाज़िमनि जे मुआशी क़त्लेआम ते लही आई आहे, जंहिं करे केतिरा ई मुलाज़िम सख़्तु ज़हनी परेशानियुनि में मुब्तला थी विया आहिनि। हुननि वधीक चयो त सिंध सरकार पंहिंजे वाइदे तां फिरी वई आहे। पेंशन रूल्स में तब्दीली सबबि केतिरा ई मुलाज़िम ॿुड़तर जो शिकार आहिनि। हुननि जो वधीक चवणु हो त मुतालबा मंज़ूर न थिया त एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। आफ़ीसनि ऐं इस्पतालनि में तालाबंदी करे मरण घड़ी ताईं बुख हड़ताल कई वेंदी। हुननि सिंध जे वॾे वज़ीर सिंध ह्यूमन कमीशन, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे चीफ जस्टिस खां मुतालबो कयो त मामले जो पाण मुरादो नोटिस वठी मुलाज़िमनि जे मुस्तक़बिल ते सिंध सरकार जूं नाइज़ियूं बंदि करायूं वञनि। तौहीन जे इल्ज़ाम हेठि बेदर्दी सां क़त्ल कयल शाहनवाज़ कुंभर जी अॼु वरसी मल्हाई पई वञे, जॾहिं त वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां अॼु शहीद डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जी शहादत जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। यादि रहे त वर्ल्ड सिंधी कांग्रेस सिंध जे अंदरि ऐं ॿाहिरि रहंदड़ सभिनी सिंधियुनि ऐं सेक्युलर धुरियुनि खे डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जी यादि में गॾिजी ॾिहाड़ो मल्हाइण जी अपील कई हुई। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पंहिंजे बयान में चयो त सभई सिंधी ऐं बाशऊर माण्हू 16 सितंबर ते शहीद डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जी शहादत जो ॾिहाड़ो मल्हाइनि। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां पिणु छंछरु 20 सितंबर ते वेबिनार मुनक़िद कयो वेंदो, जिते सिंध जा ॾाहा शहीद डॉक्टर शाहनवाज़ कुंभर खे भेटा पेश कंदा ऐं संदसि क़ुर्बानीयुनि खे यादि कयो वेंदो। साॻिए वक़्तु वर्ल्ड सिंधी कांग्रेस रियासत खां मुतालबो कयो त शहीद जे क़ातिलनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। गॾोगॾु सिंध जे माण्हुनि खे अपील कई वई त साहिब ऐं रवादारीअ जी रिवायत खे हर हाल में क़ाइमु रखियो वञे।
दुबई में सिंधियुनि जी समाजी ऐं सक़ाफ़ती तनज़ीमनि सिंध फ्रेंड्स फोरम ऐं सिंधी एसोसिएशन ऑफ UAE जे साथियुनि जी मुलाक़ात ऐं अहम गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें सिंधी फ्रेंड्स फोरम UAE जे कन्वीनर बशीर आरिसर पदमवीर सारंग टालपुर अब्दुल्लाह कलोड़े ऐं ज़ैन सुमरे, सिंधी एसोसिएशन ऑफ UAE जे चीफ ऑर्गेनाइज़र मोहम्मद हसन नुहाणी, कन्वीनर दानिश हैदरी, अब्दुल करीम मज़ारी, फ़ैद थेबो, मेहरान चोलियाणी, मीर नज़ीर सिंधी, मुख्तियार जतोई, फरहान कुरैशी, मुराद तुनियो ऐं अयाज़ चांडियो शिरकत कई। ॿिन्ही समाजी तनज़ीमनि जे साथियुनि ॿधी भाईचारे सां पंहिंजे मान जी ख़िदमत करण ऐं हिक ॿिए जो समाजी सरगर्मियुनि में साथ ॾियण जो वचन वरिचायो। गॾियल सलाह सां तइ थियो त हर साल जियां हिन साल बि दुबई में सिंधी कम्यूनिटी सिंधी सक़ाफ़ती ॾिहाड़ो ऐं गॾियल अरबा अमारात जो नेशनल डे सिंधी फ्रेंड्स फोरम जी मेज़बानी हेठि डिसंबर जे पहिरें हफ़्ते में मल्हायो वेंदो, जॾहिं त सिंधी एसोसिएशन ऑफ UAE जी मेज़बानी में 21 डिसंबर ते सिंधी मेगा म्यूज़िकल एंड कल्चरल नाइट मुनक़िद थींदी, जंहिंमें सिंध जा नामियारा क़ौमी फ़नकार सुरनि जी वर्खा कंदा। गॾिजाणी में इहो बि तइ कयो वियो त समूरा दोस्त गॾिजी ॿिन्ही प्रोग्रामनि खे कामयाबु बणाईंदा त जीअं गॾियल अरब इमारात में रहंदड़ सिंधी फैमिलीज़ समेत हिननि प्रोग्रामनि मां लुत्फ़ अंदोज़ थी सघनि ऐं पंहिंजे ख़ूबसूरत सक़ाफ़त सां मुहबत जो इज़हार करे उन्ही खे उजागर करे सघनि। जामशोरे में B सेक्शन पुलिस पोरियत मथां वहशाणो तशदुद कयो, जॾहिं त पोरियत खे बेहोशी वारी हालत में इस्पताल मुंतक़िल कयो वियो। जामशोरो शहर में कबाड़ी लोह जो कारोबार कंदड़ घरनि मां लोह वठंदड़ कासिमाबाद वासी पोरियत अली शेर ख़ासकेली सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी मां हिकु कबाड़ में फ़िर्ज वरितो, जेको कासिमाबाद खणी वञी रहियो हो त हैदराबाद टूल प्लाज़ा वटि जामशोरो B सेक्शन थाणे जी पुलिस एहलकारनि खेसि रोके उतां खां मारकुट कंदे थाणे ते बदतरीन तशदुद कयो। संदसि खीसे मां 6000 रोक रक़म कढी वई। पोरियत बेहोश थी वियो, जंहिंखे बेहोशी वारी हालत में लम्स इस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस ज़्यादती जो शिकार पोरियत अली शेर ख़ासकेली मीडिया खे ॿुधायो त आउं कबाड़ जो कारोबार कंदो आहियां। अॼु हिकु घर धणी खां ख़राबु फ़िर्ज ख़रीद कयमि, जेको खणी वञी रहियो हुअसि त पुलिस चोरी जो बहानो करे मूंखे लाकअप कयो। हुन SSP खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। सिंध यूनाइटेड पार्टीअ जे बानी चेयरमैन ऐं बरख क़ौम परस्त सियासतदान सैयद जलाल महमूद शाह जी 63 सालगिरह जे मौक़े ते मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं मुनक़िद कयूं वियूं। हैदराबाद में मरकज़ी सीनियर नायब सदर रोशन अली बुरड़ो जी अॻुवाणी में केक कटे सालगिरह मल्हाई वई, जंहिंमें डिप्टी सेक्रेटरी असगर कुरैशी, डिप्टी सेक्रेटरी हंजराज भट्टी, फिनांस सेक्रेटरी मुख्तियार मेमण, डिवीज़नल सदर मुनवर अली ख़ासखेली, रसूल बशीर लगारी, इनायत अली थेबो, परवेज़ भट्टी, मुनवर, नबी सेतो, काज़ी अनवर, समी चांडियो, अमर आकाश लाखो, अरसलान आरिसर, एजाज़ आलमाणी, जुनेद नारेजो, फैसल लगारी ऐं ॿियनि पिणु शिरकत कई, जॾहिं त कियामाड़ी में पिणु सालगिरह तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में डिवीज़नल सेक्रेटरी मुनीर मंगसी, ज़िले सदर फ़कीर मोहम्मद तुनियो, नूरुद्दीन जमाली, फ़कीर अली गुल कांधड़ो ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। सकरंड में पिणु सैयद जुमन शाह जी उताक ते तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें कासिम सुमरो, शौकत हुसैन मेमण, सैयद जुमन शाह, मोहम्मद अली जलबाणी, एडवोकेट इसरार सुमरो ऐं ॿिया शरीक थिया। जामशोरे में सिंध यूनाइटेड पार्टी लेडीज़ फ्रंट तरफ़ां पिणु सालगिरह तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें लेडीज़ फ्रंट अॻुवाण यास्मीन थेबो, पिरह मोहसिन मलाह, नाज़िया सोलंगी ऐं ॿियनि उहिदेदारनि शिरकत कई। वन यूनिट ख़िलाफ़ तहरीक में सरवाणी वारो किरदारु अदा कंदड़ तोड़े तरक़ी पसंद ऐं रोशन ख़्याल अदब जो दिफ़ा कंदड़ सिंध जे सदाहयात अदीब, शाइर, मुहक़िक़, नक़ाद, सहाफ़ी मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी जी वरसी मल्हाई वई। वरसी जे मौक़े ते मेहड़ में अदबी तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब दौरान सिंधी अदबी बोर्ड सक़ाफ़त खाते खां मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी जा किताब छपाइण जी घुर पिणु कई वई।
नाम्यारे अदीब मुहक़िक़ डॉक्टर आज़ाद काज़ी सदारती ख़िताब कंदे चयो त ग़ुलाम मोहम्मद गिरामी जे इल्मी अदबी साफ़ती उरूज जो दौरु मेहराण ॾिसारे वारो हो। ईअं चई सघिजे थो त ग़ुलाम मोहम्मद गिरामी माना मेहराण, मेहराण माना ग़ुलाम मोहम्मद गिरामी। ग़ुलाम मोहम्मद गिरामी जी खोट अॼु ताईं कोई बि पूरी करे नाहे सघियो। ख़ासि महिमान नाम्यारे अदीब ताज जोए ख़िताब कंदे चयो त मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी मेहड़ जी मरदम ख़ेज़ मिट्टी जो मणियादार माण्हू हो। हू हिकु वक़्तु उस्ताद, आलिम, नक़ाद, साफ़ी, मुतरजम ऐं आला पाए जो एडिटर हो। मोहम्मद इब्राहिम जोए खां पोइ गिरामी साहिब मेहराण जी इदारत में पंहिंजो मक़ाम पैदा कयो। जॾहिं रुजत पसंद अदीबनि शेख अयाज़ ऐं जदीद अदब ख़िलाफ़ बबूत कई त गिरामी साहिब मशरक़ी शाइरी जा क़दर ऐं रुझानात जो तवील मक़ालो लिखी खेनि दलीलनि सां जवाब ॾिना। हुन शमसुद्दीन बुलबुल जी शाइरी, मज़ाहियात ऐं मज़मून तरतीब ॾेई उन ते तारीख़ी मुक़दमा पिणु लिखिया। सैयद मोहम्मद शाह ख़िताब कंदे चयो त मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी बाबा सैयद अली अकबर शाह जो मिसाली शागिर्दु हो। खेसि गिरामी जो लक़ब बि बाबा सैयद अली अकबर शाह ॾिनो। खेसि हैदराबाद में बाबा जामिया अरबिया स्कूल वठी वियो। सिंधी अदबी संगत जे अॻूणे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी आज़ाद अनवर कांदड़े ख़िताब कंदे चयो त मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी वन यूनिट ख़िलाफ़ तहरीक में सरवाणी वारो किरदारु अदा कयो। मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी जदीद सिंधी अदब, तरक़ी पसंद ऐं रोशन ख़्याल अदब जो दिफ़ा कंदड़ वाहिद अदीब ऐं नक़ाद हो। मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी सिंध जो सदाहयात अदीब, शाइर, मुहक़िक़, नक़ाद, साफ़ी ऐं टेमाही मेहराण जो मिसाली एडिटर हो। अदबी कॉन्फ्रेंस के मासूम बुखारी, सरमद बिरोही, अकबर कांधड़े, हाफ़िज़ बदरुद्दीन, अब्दुल मजीद नदीम बिरोही, मोहसिन रज़ा चांडियो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। सिंध हारी कमेटी तरफ़ां पिणु सिंध जे नाम्यारे अदीब दानिश्वर मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी जी वरसी हैदराबाद में मल्हाई वई। सिंध हारी कमेटीअ जे मरकज़ी सदर समर हैदर जतोई जी अॻुवाणी में नाम्यारे अदीब ग़ुलाम मोहम्मद गिरामी जी क़बर ते गुलनि जूं चादरूं चाढ़े दुआ घुरी वई। उन मौक़े ते सिंध हारी कमेटीअ जे मरकज़ी सदर समर हैदर जतोई ॻाल्हाईंदे चयो त नाम्यारो अदीब ग़ुलाम मोहम्मद गिरामी सिंधी अदब जो वॾो नाम हो। हू जिस्मानी तौरु जुदा थी वियो आहे पर पंहिंजनि लिखणनि वसीले अॼु बि ज़िंदा आहे। ग़ुलाम मोहम्मद गिरामी बाबाए सिंध कामरेड हैदर बशीर जतोई जो बांह ॿेली हो। हारियुनि जे हक़नि लाइ जदोजहद में वॾो किरदारु अदा कयाईं। अहिड़ा माण्हू अमुल माणक हूंदा आहिनि। हुन चयो त मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी पंहिंजनि लिखणनि में जेका अगकथी कई हुई उहा अॼु सच साबित थी रही आहे। सिंध जे ज़मीननि ते कब्ज़ा कया पिया वञनि, पाणी जे हक़ ते धाड़ो हयो पियो वञे, महांगाई सबबु अवाम परेशान थी वियो आहे। हुन चयो त कारपोरेट फार्मिंग जे नाले में ज़मीनूं खसियूं पियूं वञनि, सिंध जे पाणी जे हक़नि ते धाड़ा हया पिया वञनि। सिंध जे हारियुनि आबादगारनि सां महांगाई सबबु ज़ुल्म थी रहियो आहे। ज़रई दवाऊं, यूरिया भाण महांगाई जे वर चढ़ी विया आहिनि, जंहिंजे करे हारी आबादगार परेशानी वारी सूरत हाल मां गुज़री रहिया आहिनि। सिंध जे हारियुनि, मज़दूरनि, शागिर्दनि, पोरितनि समेत समूरनि माण्हुनि खे पंहिंजनि हक़नि लाइ मुतहद थी जदोजहद करण जी ज़रूरत आहे। ग़रीब माण्हू हिकु वक़्त जी मानी खाइण लाइ परेशान आहिनि। हर तरफ़ महांगाई जे तूफ़ान अवाम खे सख़्तु परेशान करे छॾियो आहे। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त पाकिस्तान जे मज़लूम ऐं पोरे तबिके जा मसइला हिकु जहिड़ा आहिनि। पंजाब जा ॿोॾ मुतासिर बेयारो मददगार आहिनि। सिंध में ॿोॾ मुतासिरनि जी वाहिर जे नाले में वॾी करप्शन करे लखें ख़ानदाननि खे हालतनि जे रहम ऐं करम ते छॾियो वेंदो आहे। पंहिंजे जारी कयल बयान में अयाज़ लतीफ़ पलीजे जो वधीक चवणु हो त हुकुमरान मुतासिरनि जी मदद ऐं बहाली बदिरां सखणियूं दावाऊं कनि था। हुकूमत खे पाणी बाबति ख़बर हुई। हिफ़ाज़त सां मुंतक़ली बदिरां माण्हुनि खे मरण ऐं ॿुॾण लाइ छॾियो वियो। सिंध में कचे में रहंदड़ माण्हुनि जी हिफ़ाज़त ऐं इज़त सां पके तरफ़ मुंतक़िल कयो वञे। माण्हुनि जी सिहत ऐं ख़ुराक जो बंदोबस्तु कयो वञे। चौपाए माल जो चारो ॾिनो वञे। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त सिंधु दरिया, कैनालनि ऐं वाहन जा बंद कमज़ोर आहिनि। बंदनि जी पिचिंग ऐं मरमत जे नाले में अरबें रुपया ख़र्च कया विया पर थोरो पाणी अचण सां वाहन ऐं शाखनि खे घारा पइजी वञनि था। इहा ई हालति सिंधु दरिया जे बंदनि जी बि आहे। पिचिंग नाहे कई वई। बैराजनि जी मरमत जे नाले में करप्शन कई वई आहे।
कचे में रहंदड़ मुतासिर माण्हुनि खे फ़ी ख़ानदान खे महीने जो राशन ॾिनो वञे। मेडिकल कैंपूं क़ाइमु करे इलाज जूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। कचे में गाह समेत समूरा फसल ॿुॾी विया आहिनि। चौपाए माल जो चारो बि ॾिनो वञे। अयाज़ लतीफ़ पलिजे चयो त मुल्क में तेल जूं क़ीमतूं महांगियूं आहिनि। पेट्रोल ऐं डीज़ल जूं क़ीमतूं घटायूं वञनि। अटे समेत खाधे पीते जूं शयूं तमामु घणियूं महांगियूं आहिनि, उन्हनि जा अघ घटाया वञनि। क़ौमी अवामी तहरीक जी ज़ैली तनज़ीम सिंधी शागिर्द तहरीक ज़रई यूनिवर्सिटी जो अहम इजलास मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी आतम राठौड़ ऐं मरकज़ी सोशल मीडिया सेक्रेटरी ऐं SST सिंध यूनिवर्सिटी जे सदर आमिर सिंधी ऐं मरकज़ी अॻवान अशफ़ाक़ अशरफ पलिजो जी अॻवाणी में मुनक़िद थियो। इजलास में नवनि साथियुनि जी तारीफ़ी गॾिजाणी पिणु कई वई, जिते तनज़ीमी कम बाबति तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी। सिंधी शागिर्द तहरीक ज़रई यूनिवर्सिटीअ जी नई बॉडी चूंडी वई। इजलास में फ़ैसिला कया विया त हर 15 ॾींहं खां पोइ बाक़ाइदा स्टडी सर्कल ऐं इजलास रखिया वेंदा, जिन में इल्मी सियासी ऐं तनज़ीमी शऊर खे वधाइण लाइ बहस मुबाहिसो थींदो। नवंबर महीने में क़ौमी अवामी तहरीक सरबराह अयाज़ लतीफ़ पलिजो जो लेक्चर प्रोग्राम करायो वेंदो। उन सां गॾोगॾु मरकज़ी अॻवान आतम राठौड़ सिंधी शागिर्द तहरीक जे आइनी मंशूर ते लेक्चर ॾिनो। आमिर सिंधी पिणु शागिर्द सियासत ते लेक्चर ॾिनो। रिज़वान SST जी जदोजहद ते ॻाल्हायो ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते सवाल जवाब बि कया विया। इजलास जी आख़िर में मरकज़ी अॻवान ज़ोर ॾिनो त शागिर्द तनज़ीमी सोच, गॾियल महिनत ऐं मुताले खे वधाइनि, जीअं सिंध जी शागिर्द तहरीक वधीक मज़बूत थी सघे। सिंध सागर पार्टी जे मरकज़ी पॉलिसी साज़ इदारे सिंध सागर सुप्रीम काउंसिल जो इजलास मरकज़ी सदर मंसूर जखड़ जी सदारत हेठि ख़ैरपुर मीरस में थियो। सिंध सागर पार्टीअ जे मरकज़ी उहिदेदारनि ऐं पार्टीअ जे ॿियनि ज़ैली फ्रंटनि सिंध सागर लायर फोरम, सिंध सागर स्टूडेंट्स फेडरेशन ऐं मारवाड़ा बालिक संगत सिंध जे नुमाइंदनि पिणु शिरकत कई। पार्टी जूं सभई यूनिट तालुके ऐं ज़िले बाडियूं टोड़े 10 डिसंबर 2025 ते मरकज़ी चूंडूं कराइण जो फ़ैसिलो कयो वियो। तनज़ीमी कारकर्दगीअ जो जाइज़ो वरितो वियो ऐं अॻिते जी रिथाबंदी पिणु कई वई। सिंध सागर पार्टीअ जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल हाफ़िज़ सिकंदर तुनिये, डिप्टी सेक्रेटरी सारंग महर ऐं जॉइंट सेक्रेटरी अब्दुल जब्बार मंगरे पार्टीअ जी तनज़ीमी कारकर्दगी पेश कई। सिंध सागर लायर फोरम जी रिपोर्ट संसद चीफ ऑर्गेनाइज़र वकील वज़ीर हुजण, सिंध सागर स्टूडेंट्स फेडरेशन जी कारकर्दगी रिपोर्ट चीफ ऑर्गेनाइज़र मुबीन सिंधी ऐं मारवाड़ा बालिक संगत सिंध जे निगरान अमर सिंधी बालिक संघ जी सूरतहाल पेश कई। रिपोर्टनि जो जाइज़ो वठंदे सिंध सागर पार्टी जे अॻु में रथियल मुख़्तलिफ़ सरगर्मियुनि जी मजमूई कामयाबी ते ख़ुशी जो इज़हार कयो वियो। उन सां गॾु तनज़ीम साज़ी जे अमल खे गैर तसली बख़्श करार ॾिनो वियो। तनज़ीमी कारकर्दगी ऐं सियासी हलचल खे तेज़ करण लाइ मुख़्तलिफ़ फ़ैसिला कया विया। सिंध सागर पार्टीअ जूं सभई यूनिट तालुके ऐं ज़िले बाडियूं टोड़े यूनिटनि ऐं तालुकनि जूं चूंडूं अक्टूबर 2025 में ऐं ज़िलनि जूं चूंडूं नवंबर 2025 में ऐं मरकज़ी चूंडूं सिंध सागर पार्टी जी सालगिरह यानी 10 डिसंबर 2025 ते कराइण जो फ़ैसिलो कयो वियो, जॾहिं त मसरूर आबड़े खे चीफ इलेक्शन कमिश्नर, बिलावल सिंधी ऐं असलम लांघा खे इलेक्शन कमिश्नर मुक़ररु कयो वियो। इजलास में सदर मंसूर जखड़, सीनियर नायब सदर अकबर भुरगड़ी, जूनियर नायब सदर कादर महर, सेक्रेटरी जनरल हाफ़िज़ सिकंदर तुनियो, डिप्टी सेक्रेटरी सारंग महर, जॉइंट सेक्रेटरी जब्बार मंगरियो, मीडिया सेक्रेटरी अल्ताफ़ हुसैन सिंधी, फिनांस सेक्रेटरी मसरूर अबड़ो, मुबीन सिंधी, सारंग जखड़, वकील वज़ीर हुजण, मुश्ताक आज़ाद आरिजो ऐं अमर सिंधी असलम नागा शरीक थिया। सिंधी अदबी संगत शाख मलीर जी हफ़्तेवार दस्तूरी गॾिजाणी नाले वारे समाज सुधारक क़ौमी अॻवान यूनुस ख़ासकेली जी सदारत हेठि अवामी प्रेस क्लब मलीर रज़ाकाबाद में थी गुज़री। गॾिजाणी जी कार्रवाई शाख जे सेक्रेटरी असगर महराई हलाई। गॾिजाणी में शाख जे कामयाब प्रोग्रामनि खे साराहियो वियो। आईंदा बि अहिड़ी नई तर्ज़ सां जदीद प्रोग्राम करण जो वचन वरजायो वियो।
गरजाणी में सिकंदर सरवाण सुमरो कंबर बुट इनायत शाह सामी मेमण जमशेद ज़ोहराणी लाल मोहम्मद पंवर रिजब भंड ऐं ॿिया शरीक थिया। लाड़काणे शहर जे ख़ुदाबाद पाड़े जे रहवासी औरतनि पंहिंजे ॿारनि सां गॾिजी 13 वरनि जे शागिर्द खे मुबैना तौरु खंभे गुम करण ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते बेवा औरत बतूल ख़ातून अबड़ो पंहिंजे धीअरनि हिना अलीज़ा ऐं ॿियनि सां गॾु एहतिजाज कयो। उन मौक़े ते हुननि इल्ज़ाम हयो त पुलिस घर में घिड़ी असां ते तशदुद कयो। 13 वरनि जे फरहान उर्फ़ बिलावल अबड़ो खे खंभे गुम कयो आहे। हुननि पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई करे फरहान खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो कयो। सिंधू दरिया में चाढ़ घोटकीअ जे कचे में वॾी ॿोॾि सबबि केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया। सिंधू दरिया पंहिंजो रुख़ तब्दील कंदे कचे वारे इलाइक़े में वाक़िअ OGDCL कादरपुर गैस जे खूहनि खे बि पंहिंजे लपेट में आणे छॾियो। ॿोॾि जो पाणी गैस जे खूहनि खे लॻायल ज़ेर ज़मीन हिफ़ाज़ती प्लेटूं बि लोढ़े वियो। 10 खूहनि जी पैदावार बंदि कई वई। सिंध में बदअमनी बरक़रार रहे। कुबे सईद ख़ान थाणे जी हद बुजाणी होटल वटि मोटरसाइकिल ते सवार 2 नामालूम हथियारबंदनि सिगरेट एजेंसी जे वापारियुनि ग़ुलाम मुस्तफ़ा मंगसी ज़ैन अहमद ऐं फ़ियाज़ अहमद बिरोही खे रोके यरगमाल बणाए मारकुट करे 12 लख रुपया रोक मोबाइल फ़ोन ऐं पर्स में मौजूदु कार्ड फुर करे फ़रार थी विया। वाक़े खां पोइ मौलाना अब्दुर्रहीम खोसो जी अॻुवाणी में शहरियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो, जंहिं सबबि सिंध बलूचिस्तान ॾांहुं अच वञ बंदि थियण करे गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त कुबे सईद ख़ान मां अमन जो पखी उॾामी वियो आहे। हाणे त ॾींहुं ॾिठे जो सरेआम असां वापारी आम शहरी महफ़ूज़ न आहियूं। हुननि SSP कंबर शदाद कोट खां घुर कंदे चयो त फ़ौरन जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फुर थियल रक़म वापसि ॾियारी वञे। फरीदाबाद में गर्ल्स प्राइमरी स्कूल जा ताला टोड़े पखा ऐं ॿियो सामान चोरी कयो वियो। अहिड़े वाक़े ख़िलाफ़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त सोलर ऐं पखा चोरी कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ फ़ौरी तौरु कार्रवाई कई वञे। पीर वसण में वैशी दुकानदार पारां नीगर खे ॾाढाई जो निशानो बणायो वियो, जॾहिं त जवाबदार फ़रार थी वियो। मासूम नीगर नाज़िम सां ॾाढाई कई वई। नीगर जे रड़ियुनि ते शहरी पहुची विया। जवाबदार नीगर खे फिटो करे फ़रार थी वियो। पुलिस पारां केस दाख़िल करे जवाबदार खे गिरफ़्तार करण बजाए नीगर जे वारसनि मथां बासर जवाबदार सां फ़ैसिलो करण लाइ दॿाउ विधो वियो। मुतासिर नीगर जे वारसनि जोगी बिरादरी जे मर्दनि तोड़े औरतुनि पारां जवाबदार जी गिरफ़्तारी ऐं केस दाख़िल कराइण लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जॾहिं त ज़्यादती जो शिकार नीगर नाज़िम जी माउ महनाज़ जोगी ऐं पीउ ख़ादम जोगी नादर जोगी ऐं ॿियनि चयो त असांजो मासूम नीगर 300 रुपयनि एवज़ अब्दुल्ला डुमकी जे पकोड़ा दुकान ते मज़दूरी कंदो हो, जंहिंखे गुज़िरियल राति दरिंदे दुकान मालिक ज़्यादती जो निशानो बणायो। उन मौक़े ते हुननि मुतालबो कयो त नोटिस वठी केस दाख़िल करे जवाबदार गिरफ़्तार करे खेनि इंसाफ़ ॾिनो वञे। ॿिए तरफ़ पीर वसण पुलिस ॿुधायो त नीगर मेडिकल लाइ लेटर ॾिनो आहे। इंक्वायरी करे कार्रवाई कई वेंदी। लाड़काणे में दादू ज़िले जे ॻोठ मुदर लाखा जे रवासियुनि पाक किताब खणी 14 महीना अॻु मुड़ुस सां क़तल थी वियल औरत जे खून सां इंसाफ़ न थियण ख़िलाफ़ धरणो हयो। उन मौक़े ते मोहम्मद जीवन मस्तोई पंहिंजे वारसनि सां गॾिजी दाहींदे चयो त 6 साल अॻु मुंहिंजी धीअ सोणी जी शादी नसीराबाद शहर जे हमज़ा कॉलोनी जे रवासी मुर्तज़ा लंजवाणी सां थी, जेको सऊदी अरब में कमाईंदो हो। जमा खेसि हिकु धीअ जो औलाद आहे। हुन इल्ज़ाम लॻाईंदे चयो त शादी बाद मामूली ॻाल्हियुनि तां जाटो धीअ खे तशदुद जो निशानो बणाईंदो हो, जंहिं करे 2 भेरा धीअ मुड़ुस जो घर छॾे असां वटि आई। उन दौरान उन पाक किताब खणी मेड़ मिंथ करे असांजे ॻोठ जी ख़ातिरी कराई, जिते मूं पंहिंजी न्याणी हुन हवाले कई। जंहिंखां पोइ आउं घर वारनि सां गॾिजी पंहिंजी धीअ खे पाण सां गॾु वठी वञण लाइ नसीराबाद वियुसि,
जिते जाटे धीअ खे मोकल ॾियण बजाए खेसि घुटा ॾेई मथे में बोतल हणी बेदर्दी सां क़तल करे छॾियो। हुन मुतालबो कयो त जवाबदार जी ज़मानत रद्द करे खेसि फाही ॾेई असां सां इंसाफ़ कयो वञे। लाड़काणे में सिंध जे नामियारे क्लासिकल रागी तरफ़ां सरकारी ख़र्चे इलाज तोड़े माली सहायता लाइ प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो। नामियारे रागी फ़क़ीर इमदाद हुसैन हैदरी मीडिया अॻियां दाहींदे चयो त हर साल मूंखे सकाफ़त खाते तरफ़ां 60,000 रुपया वज़ीफ़ो मिलंदो आहे। सकाफ़त खाते पारां सालियाने 60,000 मिलंदड़ वज़ीफ़े मां गुज़र सफ़र नथो थिए। मूं पंहिंजी ज़िंदगी जा 70 साल राग खे अर्पे छॾिया आहिनि। हाई ब्लड प्रेशर समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला आहियां। मुंहिंजो सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे। लाड़काणे में तालके बाकराणी जे ॻोठ हिसा खुआरो जे रहवासी पीरसन 18 साल अॻु मुबैना तौरु क़तल थी वियल पुट जे खून सां इंसाफ़ न थियण ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। पीरसन अली मोहम्मद अबड़ो मीडिया अॻियां दाहींदे चयो त 2007 में मुंहिंजे नौजवान पुटु अली अकबर अबड़ो खे ख़ैरपुर जे ॻोठ मुला साले जे रहवासी बासर जवाबदारनि अब्दुलरज़ाक मोचाई संदसि सौट अलहनू ऐं ॿियनि सगावती मामले तां बेदर्दी सां क़तल कयो हो, जंहिंजे क़तल जो केस बाकराणी थाणे ते दाख़िल थियल आहे। 18 साल गुज़रण जे बावजूदि पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। पुलिस गरी रिश्वत वठी मुंहिंजे पुट जो खून लोढ़े छॾियो आहे। हुन मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी पुट जे क़तल केस में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियारियो वञे। मेरापुर में नामालूम बुरकापोश औरतूं ॾींहं ॾिठे जो लखें रुपयनि जो धाड़ो हणी फ़रार थी वियो। मेरापुर जे वार्ड नंबर 7 में नामालूम बुरकापोश औरतूं ॾींहं ॾिठे जो शहरी रफ़ीक सुमरे जे घर में दाख़िल थी घर भाती औरतुनि खे यरगमाल बणाए घरां सोना ज़ेवर रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान ॿुहारे फ़रार थी वियो। इलाइक़े वासियुनि फ़ौरु औरतुनि जो पीछो कयो पर संदन को बि पतो पइजी न सघियो। मेहरापुर पुलिस वाक़े जी NC दाख़िल करे वधीक जांच शुरू करे छॾी आहे। ॿुधायो पियो वञे त 5 औरतूं घर जो दर खुलियल हुजण सबबि घर में घिड़ी आयूं ऐं घर धियाणी खे दसे यरगमाल बणाए घर जो सफ़ायो करे फ़रार थी वियूं। घर धणी जी फ़रियाद ते केस दाख़िल करे जांच शुरू कई वई आहे। नामियारे शाइर अदीब शमशेर उल हैदरी जी सालगिरह जे मौक़े ते बदीन प्रेस क्लब में शानदार तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें शमशेर उल हैदरीअ जे इल्मी अदबी ऐं सहाफ़ती ख़िदमतनि खे भेटा पेश कई वई। तक़रीब जी शुरूआत शमशेर उल हैदरीअ जे जनम ॾिहाड़े जो केक कटे कई वई। उन मौक़े ते ख़ासि महिमान तौरु इस्लामाबाद मां आयल सीनियर सहाफ़ी अब्दुलरज़ाक खटी शिरकत कई। गरजाणी में बदीन प्रेस क्लब जे सदर शौकत मेमण, तनवीर आराई, अब्दुल शकूर मेमण, इमरान अब्बास ख्वाजा, हमीद सुमरो, ख़ालिद अज़ीज़ अब्बासी ऐं ॿिया शरीक थिया। उन मौक़े ते ख़िताब कंदे हुननि चयो त शमशेर उल हैदरी अहिड़ी शख़्सियत हो जंहिंजो सदियुनि में जनम मुश्किल सां थिए थो। हूअ लेखक हो, शाइर हो, अदीब हो, कहाणीकार ऐं सहाफ़ी हो। उन्हनि जो फ़िक्री विरसो ऐं जदोजहद असां लाइ रस्तो ॾेखारींदड़ आहे। हुनखे सदाईं यादि रखियो वेंदो। लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जामशोर जे उस्तादनि, प्रोफेसर, आफ़ीसरनि ऐं मुलाज़िमनि कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ सख़्तु एहतजाज कयो। जनरल बॉडी इजलास ऐं मेन कैंपस अॻियां एहतजाजी रैली दौरान शिरकत कंदड़नि कब्ज़ा माफ़िया ऐं कब्ज़ा कंदड़नि ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई। एहतजाज जी अॻुवाणी प्रोफेसर डॉक्टर फ़िरोज़ कलहड़ो, प्रोफेसर डॉक्टर इमरान शेख, प्रोफेसर डॉक्टर समरीन मेमण, प्रोफेसर ख़ालदा शेख, प्रोफेसर नुसरत निसार, डॉक्टर फरज़ाना शेख, मंसूर लाखेर, रहमान सियाल, प्रोफेसर वहीद नायो, प्रोफेसर मोहम्मद अली बोयो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते हुननि चयो त रिहाइशी कॉलोनी ते गैर क़ानूनी कब्ज़ा ऐं सीनियर उस्तादनि सां बदतमीज़ी जी सख़्तु मज़म्मत कजे थी। हुननि वाज़े कयो त तालीमी इदारनि में ज़मीननि ऐं रिहाइशी एराज़ियुनि ते कब्ज़ा को नओं मसइलो न आहे, पर हाणे सूरतहाल इंतिहाई ॻणती जोगी बणिजी वई आहे। उस्तादनि लाइ मुक़ररु रिहाइश जी खोट अॻे वॾी परेशानी जो कारण बणिजे थी, जॾहिं त गैर क़ानूनी कब्ज़ा सदन तहफ़ुज़ ऐं सकून लाइ ख़तरो बणियल आहिनि।
ताज़ो असांजी फैकल्टी जी औरत प्रोफेसर डॉक्टर सलमा मेमन जे घर ते शाहनवाज़ बुरफ़त कब्ज़ा माफ़िया पारां ज़बरदस्ती कब्ज़ो करण जी कोशिश कई वई, पर पुलिस नाकाम बणाए कब्ज़ाखोर अॻुवान खे गिरफ़्तार करे लाकअप कयो। हुननि इंतिज़ामिया ऐं आला इख़्तियारनि खे अपील कई त फ़ौरन कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मेहड़ तालके में बदअमनी ख़िलाफ़ निकितल एहतिजाजी रैली खे मेहड़ तालके जी मज़ाहिमती जदोजहद जी अलामत शहरी इतिहाद मेहड़ जे चेयरमैन नियाज़ अली बुर्रो ख़िताब कंदे चयो त हिन 47 डिग्री जी मौतमार गर्मी में वापारी शहरी दुकानदार उन लाइ एहतिजाज करे रहिया आहिनि त असांखे अमन खपे। इहा बदकिस्मती आहे जो दादू ज़िले में साल ॾेढ खां हिकु नाअहल SP मगसी मुक़ररु कयो वियो आहे, जेको हथ सां ॾोह कराए थो, जुआ मनशात फाशी जा अॾा हलाए थो, ईरानी तेल सप्लाई कराए थो, थाणनि तां मंथलियूं वठे थो ऐं पंहिंजो पेट भरे थो ऐं इक़्तिदार धणियुनि जो बि पेट भरे थो। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते SSP खे बदिली करे मेहड़ तालके में अमन क़ाइमु करायो वञे। मटियारी में ॻोठाणनि जो बुनियादी सहूलतनि जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। मटियारी ज़िले जे ॻोठ इसाक टगड़, रशीद टगड़ ऐं ॿियनि ॻोठनि जे रहवासियुनि बुनियादी सहूलतूं न हुजण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी अली शेर, शिराज़, अली मुराद ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त असांजा ॻोठ अॼु ताईं बुनियादी सहूलतनि खां महरूम आहिनि, ख़ासि तौर ते रोड ऐं गंदे पाणीअ जे निकाल जो सिस्टम न हुजण जे करे ॾुखियाई पेश अचे थी। ॻोठाणनि जो चवणु हो त असांखे रोज़ानो आमदरफ़्त में वॾियुनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। एमरजेंसीअ जे हालतुनि में बीमार ऐं ज़ख़्मी माण्हू खे इस्पताल पहुचाइण बि मसइलो बणिजी वेंदो आहे। हुननि मुतालबो कयो त बुनियादी सहूलतूं फ़राहम करे इलाइक़े वासियुनि जी ज़िंदगी आसान बणाई वञे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।